अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। स्टेट बैंक व्याज जी शरह में 25 बेसिस पॉइंट जी वाधि करे छॾी। ईंदड़ 2 महीननि लाइ मॉनेटरी पॉलिसीअ जो ऐलान कंदे व्याज 7% मां वधाए 7.25 बेसिस पॉइंट रखी वई। व्याज जी शरह में वाधे जो फ़ैसिलो मॉनेटरी पॉलिसीअ जे इजलास में कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर एज़म स्वातीअ जा चीफ इलेक्शन कमिश्नर ते संगीन इल्ज़ाम। एज़म स्वातीअ चयो आहे त सिकंदर सुल्तान राजा आइनी इदारे खे तबाह करे रहियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररीअ बाबति अक्सर ॻाल्हियूं राज़ में आहिनि जेके खोलणु नथा चाहियूं। न्यूज़ीलैंड खे जेतिरी सिक्योरिटी ॾिनी वई एतिरी त के वॾ बि नाहे। चइनि ॾींहंनि खां न्यूज़ीलैंड जी टीम प्रैक्टिस कंदी रही। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम जो दौरो ख़त्म करण ते शक ज़ाहिर करे छॾिया। सिंध हुकूमत तालीमी इदारनि लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। हर शागिर्द खे पंहिंजे ज़िले अंदरि यूनिवर्सिटीअ जहिड़ी तालीम फ़राहम करणु ऐं सूबे अंदरि 340 कॉलेजिस ऐं उन में 16 वरियनि जी डिग्री थियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडुनि बाबति सिंध हुकूमत खां 12 अक्टूबर ते लिखित में जवाब तलब करे वरितो। SSP नौशर फिरोज़ अब्दुल क़य्यूम पताफ़ीअ जे सख़्त हिदायतुनि ते सॼे ज़िले में ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ DSP मोरो अब्दुल हमीद पावर मोरो पुलिस खे अलर्ट रहण ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं। उन सिलसिले में मोरो थाने ते मोरो DSP अब्दुल हमीद पावर मीडिया खे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी पुलिस सख़्त चेकिंग दौरान नॉन कस्टम पेड सिगरेट खणी वेंदड़ मज़दा खे छापो हणी उन मां 72 कार्टून सिगरेट जेके लखे रुपयनि जी मालियत जा आहिनि हथ कया आहिनि, जॾहिं त जवाबदार फ़रार थी विया। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पावर अॼु माउ ऐं ॿार जी सिहत मर्कज़ नवाबशाह में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा कोड़ा पियारे पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ॿारनि खे पोलियो खां बचाव जा कोड़ा पियारे ऐं आङुरनि ते निशान पिणु लॻाया। नवाबशाह जी बिल्डर माफ़िया हुकूमत अदलिया ऐं ख़ुफ़िया इदारनि खां बि ताक़तवर आहे छा? गुलशन तारिक मॉडल टाउन ऐं ज़ुल्फ़कार शाह टाउन जे सवे मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो आहे। मुतासिरीन 3 ॾींहंनि अंदरि इंसाफ़ न थियण जी सूरत में पंहिंजे बचनि समेत पाण साड़ण जो चेताव ॾेई छॾियो। ॿिनी रहाइशी स्कीमुनि जे मुतासिरनि लियाकत अली चांडियो, मीर ख़ान जमाली, अब्दुल करीम जामनो, महर अली बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।